अस्सलामुअलैकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारे खां। घारो रूरल हेल्थ सेंटर में पाकिस्तान नेवी पारां फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई हुई, जंहिंमें डॉक्टर, सर्जननि, लेडी डॉक्टर मरीज़नि जो चेकअप कयो। फ्री दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर में पाकिस्तान नेवी पारां सच सिक्योरिटी पिणु कई वई। मेडिकल कैंप सुबुह 8 बजे खां मंझंदि 3 बजे ताईं जारी रही, जंहिंमें घारे शहर समेत घारे जे आसपास वारे इलाइक़नि मां बि माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते रूरल हेल्थ सेंटर घारो जे एसएमए डॉक्टर निज़ाम ख़ासकिली मीडिया खे ॿुधायो त तारीख़ में पहिरियों दफ़ो पाकिस्तान नेवी जी तरफ़ खां फ्री मेडिकल कैंप घारे शहर में क़ाइमु कई हुई आहे, जंहिंमां वॾी तइदाद में मरीज़ फ़ाइदो वरितो आहे। पाकिस्तान नेवी जे कोर कमांडर जवाद जो चवणु हो त नंढे ऑपरेशन जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे, जॾहिं त वॾे ऐं मेजर ऑपरेशन जो फ़ैसिलो आगा खान अस्पताल में दाख़िल करण खां पोइ कयो वेंदो, जेको पिणु पाकिस्तान नेवी जी सरपरस्ती में थींदो। इन मौक़े ते सिक्योरिटी जा पिणु सख़्तु इंतज़ामात कया विया। पाकिस्तान नेवी जे जवाननि पारां सिक्योरिटी सरअंजाम ॾिनी वई। इन मौक़े ते रूरल हेल्थ सेंटर घारो पैरामेडिकल स्टाफ जे अॻुवाननि सरफराज़ सुमरो जो चवणु हो त पाकिस्तान नेवी जे ही क़दम साराह जोॻो अमल आहे। सरकारी अस्पतालनि में डॉक्टरनि जी दवाउनि जी खोट जूं शिकायतूं ॾींहों ॿ ॾींहुं वधनि पियूं। इन मौक़े ते पाकिस्तान नेवी खे सलाम पेश करियूं था, जिन ग़रीबनि माण्हुनि जी बेपहुच माण्हुनि जी लाइ फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई ऐं उन्हनि जी मदद कई। रिपोर्ट हक़नवाज़ चांडियो, TN न्यूज़ घारो।